सभिनी दोस्तन के सलाम। हक़ मौजूद जीए सिंध ऐं जीए लतीफ़। अज अलामा आया काज़ी जे भरसां हेॾां साईं इब्राहिम जोयो साहब ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच, हेॾां मैडम आबदा ताराणी ऐं सिंध जी हिकिड़ी तारीख़ी प्लेस आहे जिते असां वेही करे शेख अयाज़ के कलाम जी भेटा ॾियण वारा आहियूं। मुंहिंजा साज़ीना मूंसां गॾु आहिनि, वहीद अली समो ऐं वसीम समो। तुफ़ैल भलाई असां सां गॾु आहे। हिकिड़ो कलाम शेख अयाज़ जी कलाम सां शुरूआत था वठूं। अवां सभिनी जे नाम सिंध यूनिवर्सिटी जा नज़ारा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। ऐं कोट करोड़े मार वियूं ही मारू गॾिजी ड्राहींदा। चाहिदा ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। ऐं कोट करोड़े मार वियूं ही मारू गॾिजी ड्राहींदा। हू नेट त तोखे चाहिंदा, हू नेट त तोखे चाहिंदा। ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी। ही जीअण कहिड़ो जीअण जीअण कहिड़ो जीअण वा उगाहु सदा त न ॻाईंदा। ही जीअण कहिड़ो जीअण वा उगाहु सदा त न ॻाईंदा। हू ढोर त नाहिनि नेठ कॾहिं हू बूथाड़नि खे लाहींदा। हू नेठ त तोखे चाहिंदा, हू नेठ त तोखे चाहिंदा। ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। ऐं कोट करोड़े जंहिं वक्त उथी ऐं कोट करोड़े मार वियूं ही मारू गॾिजी ड्राहींदा। हू नेट त तोखे चाहिंदा, हू नेट त तोखे चाहिंदा। ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी। अॼु हिकु हज़ारे थी वेंदा, अॼु हिकु हज़ारे थी वियो आहे कंहिं वक़्तु करोड़े दाहींदा। अॼु हिकु हज़ारे थी वियो आहे कंहिं वक़्तु करोड़े दाहींदा। हू सारो सच चई ॾींदा ऐं अहिड़ो साहस साहींदा। हू नेठ त तोखे चाहिंदा, हू नेठ त तोखे चाहिंदा। हू नेठ त तोखे चाहिंदा। ए आज़ादी 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 ए आज़ादी। जंहिं वक्त उथी अलगार करे, जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। जंहिं वक्त उथी अलगार करे हू आज़ादी ॾे काहींदा। ही कोट करोड़े मार वियूं ऐं मारू गॾिजी ड्राहींदा।
अॼु 1000 थी वियो आहे, कंहिं वक़्तु करोड़े थी वेंदा। अॼु 1000 थी वियो आहे, कंहिं वक़्तु करोड़े दाईंदा, हू सारो सच चई ॾींदा ऐं अहिड़ो साहस साईंदा। हू नेठ त तोखे चाहींदा, हू नेठ त तोखे चाहींदा। ए आज़ादी, 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 ए आज़ादी। लाल कलंदर थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। हू लाल कलंदर थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे, हू लाल कलंदर थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ही मेला मुंहिंजी मिटीअ ते लाए हू लाॾा ठाहींदा। हू नेठ त तोखे चाहींदा, हू नेठ त तोखे चाहींदा, हू नेठ त तोखे चाहींदा। ए आज़ादी, 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 ए आज़ादी। कंहिं वक़्तु उथी अलगार करे हू आज़ादीअ ॾे काहींदा, कंहिं वक़्तु उथी अलगार करे हू आज़ादीअ ॾे काहींदा ऐं मारू गॾिजी ही कोट करोड़े मारवियूं, हू मारू गॾिजी ॻाईंदा। हू नेठ त तोखे चाहींदा, हू नेठ त तोखे चाहींदा। ए आज़ादी, 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 ए आज़ादी। सभई दोस्त असां सां मौजूदु आहिनि। सभिनी पहिरीं प्यारनि महबूबनि खे अॼु ॿुधाईंदो हलां त जीअं शेख अयाज़ जो अॼु ॾियारो आहे ऐं शेख अयाज़ खे असां जेको आहे सो पंहिंजूं मोहबतूं अर्पण जे लाइ असीं हिते अलामा आया काज़ीअ ते हिते वेठा आहियूं ऐं असांजे भर में तारीख़ आहे। हेॾां इब्राहिम जोयो साहिबु हिकिड़ी तारीख़ आहे ऐं हेॾां साईं नबी बख्श खान बलोच हिकिड़ी तारीख़ आहे, ख़ुदि सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ी तारीख़ आहे। तारीख़ी मैदान ते असीं जेको आहे सो शेख अयाज़ खे अॼु भेटा ॾेई रहिया आहियूं ऐं मुसलसिल दोस्तनि सां हिते गॾु हूंदासीं ऐं जेतिरो टाइम हिते वेही सघियासीं दोस्तनि सां गॾु हूंदासीं, दोस्तनि जी फरमाइशूं पूरियूं कंदासीं। उन्हनि जूं हिकिड़ी दोस्तनि जी तमामु पुरज़ोर फरमाइश आई आहे त शेख अयाज़ जो असांखे सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। त उहो ऐं जेको आहे सो तव्हांजे नाव कयां थो। हेॾां उस्ताद वहीद समो असां सां गॾु आहे ऐं हेॾां वसीम समो साहिबु असां सां गॾु आहे ऐं हेॾां ताईं सिंध यूनिवर्सिटी जा ही जेके नज़ारा ऐं अङण, हेॾां असां सां प्यारो तुफ़ैल भलाई साहिबु गॾु आहे, असांजो उस्ताद गॾु आहे। बिल्कुलु सॼो जाम शोरो असां सां जेको आहे सो लॻभॻि गॾु थी चुको आहे, सॼी सिंध कनेक्ट थी चुकी आहे। त बिल्कुलु दोस्तनि जी फरमाइशूं घणियूं पियूं अचनि। हिन लम्हे आऊं चाहियां थो त सखी पिया खे मिली त चइजां त चांदनी तो सिवा न थींदी ऐं अयाज़ खे असीं चऊं था त अयाज़ असां वटि चांदनी तोखां सिवा न थींदी। जेसि ताईं अयाज़ खे न ॻाइबो, अयाज़ खे न ॿुधबो, तेसि ताईं चांदनी मुमकिन ई न आहे। त तव्हांखे जेको आहे सो ॿुधायूं था, दोस्त कमेंट करे ॿुधाइनि त जेको आहे सो कीअं। बिल्कुलु रूह खे वल जीअं वकोड़ो थिए हिनखे बि शामिलु रखंदासीं, पर हींअर हिन लम्हे जेको आहे सो सखी पिया खे मिली त चइजां चांदनी, सिंधड़ीअ ते सर केरु न ॾींदो, उहो बि थींदो, ज़रूरु थींदो, बिल्कुलु थींदो। ऐं हिन लम्हे शेख अयाज़ जूं सिटूं अव्हां जे नाव कयां थो त सखी पिया खे मिली त चइजां त चांदनी तो सिवा न थींदी, चांदनी तो सिवा न थींदी। Ah
हवा में होगा है ओ गली गली गीत थी वैया पिया बिना पिया बिना निंड्रकी दी पिया बिना निंड्रकी दी बसंत जी रुत बेजैया सखी पिया खे मिले त चे जा चांदनी तो सवान थी अची त मुझे उमा समया अची त मुझे उमा समया छोत रात कान थी सखिया खे मिली त चे जा त चांदनी तो सवान थी सखिया खे मिली त चे जा त चांदनी तो सवान थी पखी परो का अज्ञान आया तो पखी परो का पखी परो का पखी परो का अज्ञान आया उकीरत ने जी उरी रही उदास सरते हवा उठे जी उदास सरते हवा उठे जी चवे पे का उडार उदास सरते हवा उठे जी चवे पे का उडार सखी पिया खे मिली त चे जा त चांदनी तो सवान थी कदें भी तो ते कदें भी तो ते कदें भी तो ती कदें भी तो ते दुआर दिल जा न बूट बातों भले हलिया बल्लुड़ कयाला तॾहिं बि हूंदा बल्लुड़ कयाला तॾहिं बि हूंदा मतां चवी आजियां न थींदी बल्लुड़ कयाला तॾहिं बि हूंदा मतां चवी आजियां न थींदी सखी पिया खे मिली त चइजां त चांदनी तो सवान
असांजी पुकार आहे अयाज़ केॾां ही नाव नींदी किथे असांजी पुकार आहे अयाज़ केॾां ही नाव नींदी सखी पिया खे मिले त चइजां त चांदनी तो सवान सखी पिया खे मिले त चइजां त चांदनी तो सवान। दोस्तनि सां रिहाण जारी ऐं सारी आहे ऐं खोड़ सारा दोस्त असां सां गॾु आहिनि। अॼोकी हे जेका अयाज़ सां असीं शाम मल्हायूं पिया, रिहाण मल्हायूं पिया ऐं अयाज़ यकीनन सिंध जी हिकिड़ी सुञाणप आहे। अयाज़ सां सिंध आहे, सिंध सां अयाज़ आहे। त अयाज़ जूं तमामु खोड़ सारा दोस्तनि जूं फरमाइशूं अची चुकियूं हूंदियूं, खोड़ सारनि जूं मूं वटि पहुची चुकियूं आहिनि मैसेजनि जे ज़रिए ऐं खोड़ सारनि जा मैसेज पढ़ां पियो। कुमार विनोद धाराणी चए पियो त रूह खे वलजियां वकोड़ो अथई। बिल्कुलु अदा ज़रूरु इन कलाम खे ज़रूरु शामिलु रखंदासीं ऐं दिलि खे सुकून मिली वियो। अदा लख कुर्ब मोहबत तव्हांजो, असांखे बि सुकून मिली वियो। यासीन वकास यासीन आरई साहिबु गॾु आहे असां सां ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त गॾु आहिनि। त हाणे दोस्तनि जो नाम जेको आहे सो शेख अयाज़ जो जेको गीत कयूं था ऐं जीअं लाइव हलिया आहियूं त हिते इलाही सारा दोस्त जेके आहिनि सो इकट्ठे थियण लॻा आहिनि। अलामा आया काज़ी ते लॻे थो त हाणे रश पई थिए। त अयाज़ जो हिकिड़ो गीत आहे जेको ऐं महबूबनि जे नाम कयां थो, दोस्तनि जे नाम कयां थो। यकीननि जेको आहे सो उन्हनि खे उहो गीत पसंदि ईंदो। जीअं त हिते जीअं लाइव हलिया आहियूं त ॾिसां पियो त खोड़ सारा दोस्त असां गॾु हिते बीह रहिया आहिनि, जॉइन कयो आहे खोड़ सारनि दोस्तनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे महफ़िल ॿुधायूं था। हाणे हिते हिकिड़ो सिलसिलो जुड़ंदो थो वञे। असांजो त इहो त लाइव ॿुधाईंदासीं दोस्तनि खे, पर भर पारे वारा पासे वारा दोस्त असांखे जॉइन कंदा। थोरी देरि खां पोइ उन्हनि जो बि दर्शन कराईंदा सभिनी महबूबनि खे। अमां सभिनी महबूबनि जे नाम, दोस्तनि जे नाम अयाज़ जो गीत संदो केरु मयार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, संदो केरु मयार। जाग भिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सजड़ा करे मियां मरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट मरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट अचु त तुही जियोट ॾाढनि खे ॾारे विझूं ओ सहंदो केरु मयार वो यार सहंदो केरु मयार सहंदो केरु मयार वो यार सहंदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार सहंदो केरु मयार वो यार सहंदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जी जल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार।
किरंदा कंद हज़ार वो यार किरंदा कंद हज़ार किरंदा कंद हज़ार वो यार किरंदा कंद हज़ार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जीजल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार सहंदो केरु मयार वो यार सहंदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जीजल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार ओ घड़ा खणी खिणंदियूं सव सुहिणियूं ओ घड़ा खणी खिणंदियूं सव सुहिणियूं घड़ा खणी ओ घड़ा खणी खिणंदियूं सव सुहिणियूं ओ मरंदा सौ में हार वो यार मरंदा सौ में हार मरंदा सौ में हार वो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जीजल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु ओ सिर जी सेन हणी ॾिस चारण सिर जी सेन ओ सिर जी सेन ओ सिर जी सेन हणी ॾिस चारण बीजल थी बिहार वो यार बीजल थी बिहार वो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जीजल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार सहंदो केरु मयार वो यार सहंदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार जीजल ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार दोस्तनि जी महिरबानियूं लख कुर्ब सिलसिलो जीअं त जारी ऐं सारी आहे अयाज़ जा खोड़ सारा कलाम खोड़ सारी हिकिड़ी नंढड़ी रिहाण आहे जेका तव्हां बि अची वेही सघो था ॿाहिरि न पियो वेहो अचो 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 ॿाहिरि बीहण खां बहितर आहे त हिते वेहिजे खोड़ सारा जीअं दोस्त अचनि वेहो वेहो सर वेहो पंहिंजी महफ़िल आहे वेहो माशाल्लाह तव्हांजो आवाज़ बहितरीन लख मौला तव्हांखे आबाद करे महिरबानी थैंक यू लाइव वञण खां पोइ दोस्तनि जो सिलसिलो हिते शुरू थी आहे दोस्तनि जी जेको आहे आमंद अखियुनि ते दोस्त जीअं इकट्ठे थींदा था वञनि ऐं जीअं त अॼोकी जेका हीअ रिहाण आहे उहा फ़क़ति शेख अयाज़ सां आहे ऐं शेख अयाज़ सां हे रिहाण उहा जेको आहे सो असां जारी रखंदासीं जेसि ताईं दोस्तनि जी फरमाइशूं पियूं ईंदियूं असां वटि तेसी ताईं बिल्कुलु जारी ऐं सारी हूंदी हाणे असां वटि जेको आहे सो तुफ़िल भलाई वेठो आहे तुफ़िल भलाई खे चवंदासीं त जेको आहे अचे थोरो वारो वठे त जीअं असां वरी कुझु ॿुधी सघूं ऐं दोस्तनि जा जेके कमेंट अचनि पिया त उन्हनि खे बि जेको आहे सो ॾिसां ऐं दोस्तनि जे कमेंटनि खे जेको आहे सो मां पढ़ां त कहिड़ा कहिड़ा दोस्त असां बिल्कुलु असां सां जेको आहे मुश्ताक समो गॾु आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त असां सां गॾु आहिनि असां सां नदीम कुमार चवे थो त साईं ही वाई ॻायो विंदो साओ वाइड़ा बिल्कुलु 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 ॾाढो यादि कंदे बिल्कुलु अदा हाकुम मला गॾु आहे चए थो वाह प्रीतम दास जयपाल ऐं जावेद अली गॾु आहे असां सां दोस्तनि जी महिरबानियूं दोस्तनि जा लख कुर्ब बहरहाल खोड़ सारा दोस्त असांखे ॾिसनि पिया ऐं समूरा दोस्त असांजा महबूब आहिनि असां जूं हाणे असांजूं जेके नज़रूं आहिनि उहे असांजे ॿिए आर्टिस्ट यानी तुफ़िल भलाई में आहिनि तुफ़िल भलाई अलाए छा थो ॿुधाए अच्छा हा हींअर फरमाइश इन दोस्त कई आहे की इन ई वाईअ जी फरमाइश आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां वटि बबलू जरवार गॾु आहे ऐं एडवोकेट हाजी ख़ान बबर गॾु आहे ऐं मोहम्मद रमज़ान बहरहाल इलाही सारा दोस्त रियाज़ जमाली असांजो प्यारो असां सां गॾु आहिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वधि खां वधि बसि ॿिया मुख़्तलिफ़ दोस्त किथां न किथां जा त दोस्तनि जा जेको आहे सो हाणे अयाज़ खे अयाज़ जी वाई ऐं तुफ़िल भलाई वाह वाह हा वाह वाह सुर सेट थी वठे
हेॾां दोस्तनि जी आमद जो सिलसिलो शुरू थियो आहे। परियां दोस्त बीठा आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे चवंदा आहिनि हेॾा ई दोस्त इकट्ठे थिया आहिनि। बहरहाल दोस्तनि जी मोहबतूं आहिनि जेके असांजा दोस्त। कुमार विनोद चए थो रूह खे वल जीअं वकोड़ो थिए। हाज़ुर 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 महबूब सही हाज़ुर। ओके वाह 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 वाह। वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह वाह तो बिल भलाई वाह। वाह 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 तो बिल भलाई वाह। अलामा आया काजी ते मौजूद शेख अयाज सारेहाण अयाज जा कलाम सभिनी नाम वाह 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 वाह। वाह वाह तुफैल साईं वाह 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 कमाल करे छॾियो ॾाढो यादि कंदे। दोस्तनि जी फरमाइशूं त चवनि था रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई। अचो तव्हां बि अचो। असांजी हाज़ुरी लॻी वई वरी तव्हां अचो ॿई गॾिजी ॻायूं भला। भला दोस्तनि जेकॾहिं दोस्तनि जी फरमाइश आहे ॾाढी त रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई। हाणे दोस्त जेकॾहिं राज़ी हुजनि त उस्ताद तुफैल भलाई ऐं मां जेकॾहिं गॾिजी तव्हांखे ॿुधायूं कलाम त जीअ सां जीअ छा त जोड़ियो अथई त कीअं रहंदो। दोस्त कमेंट करे सकीरन चए थो वाह वाह। अली अयाज़ चए थो वेल्डन प्यारा। ऐं शाइर पिंजल खान हुजण इस्लामाबाद खां संगत खे सलाम वालेकुम सलाम अदा।
शहबाज चए थो नाइस दोस्तनि खे गुज़ारिश आहे वधि खां वधि शेयर बि कंदा हलनि त जीअं खोड़ सारा दोस्तनि ते असांजो इहो पैगाम पहुची सघे। ऐं प्रिंस तस्लीम अब्बास चए थो ज़बरदस्त। ऐं मुर्तज़ा निज़ामानी चए थो ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ हाज़ुर अदा ज़रूरु उनखे बि शामिलु रखंदासीं। हाकुम अला असां सां गॾु आहे ऐं जावेद अली असां सां गॾु आहे। बहरहाल अवां जे नाओ कलाम कयूं था त रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई ऐं जीअ सां जीउ छा त जोड़ियो अथई। अवां सभिनी जे नाओ अयाद खे भेटा ऐं हे गीत अवां सभिनी जे नज़र ऐं दोस्तनि खे जेके बि फरमाइशूं यादि अचनि थियूं दोस्त जेके बि असांखे चवनि था त कोशिशि कंदासीं त उनखे पूरो कंदो हलूं। ऐं तुफ़िल भलाई असां सां गॾु आहे। वहीद समो असां सां गॾु आहे ऐं हेॾां वसीम समो असां सां गॾु आहे। असां हाणे तव्हां सभिनी जे नाऊं गीत था कयूं त रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई जीअ सां जीउ छा त जोड़ियो अथई। तुफ़िल भलाई ऐं मां गॾिजी ॻाइण जी कोशिशि कयूं था। हिते वेठा हुजो ऐं हितां वरी चोरिया चंग सदा गया सिंध में कोने अॼु कलाम में सुर जो सिर सां संग ओ भरिया उमंग भरिया उमंग करिया लात लतीफ जी भरसा तुझे भिटाई भरसा तुझे भिटाई झले भिट सुझोन ॾिनई बटे बोल सखी मुझे साखे कणा खयम के चमा खिड़िया तुंहिंजा खेत मूं वटि मिड़ोई बेत तो वटि आहिनि आयतूं रूह खे वल जिया वकोड़ो अथई रूह खे वल जिया वकोड़ो अथई रूह खे
के
हाणे जियो जियो फरमाइशूं त जाम आहिनि जीअं सिज बि लहंदो थो वञे वरी काथे कंहिं दोस्तनि जी ख़िदमत में पहुचणी आहे अज़ान जो टाइम बि थी वियो आहे भरिसां मस्जिद बि आहे त वरी अज़ान अची वेंदी त वरी अदमा कलाम बि जेको आहे सो बंदि करिणो पवंदो तंहिं करे हिकिड़ो गीत हाणे आख़िरी मुख़्तसिरनि दोस्तनि जे नाम कयूं था शेख अयाज़ जो सदाबहार गीत ऐं अवां सभिनी जेको आहे सो नाज़रीन जे नाम दोस्तनि जे नाम पीरी प्यारनि जे नाम उमेद आहे त जो कि कचहरी तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी पंहिंजा कमेंट करे ऐं लाइक करे ज़रूरु असांखे ॿुधायो त तव्हांखे असांजो हीउ मांडाण कीअं लॻो नंढड़ी कोशिशि हुई त मुंहिंजो पंहिंजे जेको आहे सो जेके शाइर या जेके शख़्सियतूं सिंध जी सुञाणप आहिनि उन्हनि खे जेको आहे सो कंहिं न कंहिं हवाले सां ज़रूरु पंहिंजी हिकु नंढड़ी भेटा पेश कजे त अयाज़ त सरापा सिंध आहे त अयाज़ जे नाव ई नंढड़ी हिकिड़ी महफ़िल रखीसीं उमेद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी शेख अयाज़ जो हिकिड़ो गीत अवां सभिनी जे नाव हुई आख़िर में ऐं उमेद आहे त हीउ गीत बि सभिनी गीतनि जी तव्हांखे वधि खां वधि पसंदि ईंदो साॻियो थोड़ो ॿिए काटे राग ॻाइण महिल वरी सुर जो ॾिसण त सुर किथे आहे वरी हुनखे सेट करण बि हिकिड़ी जेको आहे सो रागदारी में शुमार आहे वरी मथां सी बि लॻो पियो आहे बहरहाल अयाज़ इश्क में वेठा आहियूं अयाज़ जे नाम आ सदा लोरी लगी आ सदा लोरी लगी जिय में झोरी लगी कुंवरी ईंदे कॾहिं मोहबतूं ईंदे कॾहिं कुंवरी ईंदे कॾहिं मोहबतूं ईंदे कॾहिं आ सदा लोरी लगी आ सदा लोरी लगी जिय में झोरी लगी कुंवरी ईंदे कॾहिं मोहबतूं ईंदे कॾहिं
करे मोबरी चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जे चांडाण तुझे चंद्र जे चांडाण तुझे ओ चंद्र जी चांडाण तुझे चंद्र जी चांडाण तुझे रूप जी चोरी लगी रूप जी चोरी लगी जिय में झोरी लगी मोबरी दे करे मोबरी दे करे मोहब्बत आ सदा लोरी लगी आ सदा लोरी लगी जिय में चोरी लगी मोबरी दे करे मोबरी दे करे वाह साईं वाह जियो 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 माशाल्लाह बेहतरीन कलाम सभिनी दोस्तनि जी मोहबतूं लख कुर्ब अयाज़ जे नाव हिकिड़ी नंढड़ी जेको आहे सो हे शाम रखीसीं ऐं अयाज़ जीअं त सिंध जो हिकिड़ो उहो शाइर आहे जंहिंजी सिंध जी जंहिंसां सुञाणप आहे त बिल्कुलु असां सोचियोसीं त सिंध यूनिवर्सिटी जंहिंसां अयाज़ जूं खोड़ सारियूं यादूं जुड़ियल आहिनि त अयाज़ खे हिकु नंढड़ी भेटा ॾिनीसीं उमेदु आहे तव्हां सभिनी खे वधि खां वधि असांजी हे जेका किरत पसंदि आई हूंदी ऐं हिकिड़ो सिलसिलो जेको जोड़ियो आहे असां सभिनी दोस्तनि पाण में मिली त यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदो जिए सिंध जिए लतीफ़ लख कुर्ब